सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पर जेकॾहिं असां अॻु में स्कूल वेंदासीं ऐं बाद में मंदर वेंदासीं, जेका ख़ाली असां करे वठूं, बाक़ी बाद में मंदर वेंदासीं, बाद में असां उते रही रही असां मनमानी करे अहंकार किरदार चङे खे चङो सम्झंदा ई न आहियूं, पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदा आहियूं, जेको मां उहो ई सही आहे, बाक़ी संसार बि बेवकूफ़ आहे, संसार खे कहिड़ो ग़लति कंदो पियो आहे। वो अहंकार वॾाई में भरिजी करे असांखे पतो बि न पवंदो, पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदासीं त मां सही आहे, लेकिन हक़ीक़त में ग़लति ते ग़लति कंदे उहो सभु कुझु ख़तमु करे छॾींदा। ऐं पोइ असांजे जीवन में सिर्फ़ु शिकायतूं हूंदियूं आहिनि, अॼु जा ॿार ही कंदा आहिनि, सभु कुझु ॾुखियो पइजी वेंदो आहे, जीवन हराम थी वेंदो आहे। तंहिंजे करे असांजे वॾनि इहा जणियनि जी रस्म अदा करे छॾी शुरू में, वरी कमाल जी चीज़ कया, उन जो घोड़ घोड़नि मां सिर्फ़ु हिकिड़ो टिनि धागनि ते ई ॻाल्हायो, थोड़ा चङा थियासीं वरी संसार स्वर्ग थी वेंदो, असां वरी सभु कुझु बहितर थी वेंदासीं, सभु कुझु चङो थी वेंदो, सभु कुझु ठीकु थी वेंदो। तंहिंजे करे जणनि जो मक़सदु आहे असली जीवन। जन्म असांजो ईअं ई हूंदो आहे जीअं सभिनी जीव जन्म जोड़ियुनि में रहंदड़ जानदारनि जो हूंदो आहे। हर हिकु जेतिरा बि हैवान हुजनि, पखी हुजनि, पशु हुजनि, चरंद हुजनि, परंद हुजनि, सभु साॻे प्रोसेस सां पैदा थींदा आहिनि, माउ पीउ मां पैदा थींदा आहिनि, कोई फ़र्क़ु कोन्हे पवंदो, इंसान बि तहिड़ो पैदा थींदो आहे। लेकिन असांजो जीवन छा आहे, उहा कमाल जी चीज़ आहे। जन्म कमाल जी चीज़ आहे, असां इंसान बणियासीं बसि ठीकु आहे, लेकिन जीवन असांखे सभु कुझु ॿुधाईंदो। असां इंसान थी करे आया आहियूं, छा वरी इंसान थी करे ईंदासीं, या इन में जो महान बर्बाद, या वरी अञा हैवान थींदासीं। तंहिंजे करे जीवन में थियूं त महान, न त बि एतिरो विश्वास हुजे वरी जनम थियो त इंसान थी करे ईंदासीं। जेकॾहिं इहो विश्वास खोइजी वियो इंसान थींदासीं अलाए न थींदासीं, त पोइ सम्झो असांखे वॾे में वॾो लास। इन करे कुदरत असांजी नेचर बणाए छॾी। असां जेतिरा बि इंसान आहियूं, असां सभु नफ़ो चाहींदा आहियूं, नुक़सानु कोई बि न चाहींदो आहे। जॾहिं त असां सभिनी इंसाननि खे पातो आहे, संसार में इंसाननि खां सवाइ कहिड़ो जीव कमाईंदो आहे, कहिड़ा जानदार कमाईंदा आहिनि, कहिड़ा गॾु कंदा आहिनि, छा कंदा आहिनि, कॾहिं उहे बुख मरिया आहिनि त असां मरंदासीं, कॾहिं उहे ॾुखिया रहिया आहिनि त असां रहंदासीं, कॾहिं उन्हनि खे खाधो न मिलियो आहे असांखे न मिलंदो। लेकिन असांजी कमाई, असांजी चाहत, उहा असांजी हवस न आहे, उहा असांजी लालच न आहे, असांजी लोभ न आहे, हक़ीक़त में असांजी इंसानियत आहे। कमाई जे चाह जे पोयों मक़सदु आहे जीवन खे एतिरो कमायूं कि असां इंसान में जो महान बणिजो। लास्ट जो इहो मक़सदु, लास्ट पाए वठी ठीकु आहे, दफ़ो नुक़सान ज़िंदगी जो हिसो आहे, कहिड़ो फ़र्क़ु आहे, कारोबार जो हिसो आहे, लेकिन अहिड़ो लास न हुजे जो असांखे हैवान करे छॾे। इन करे असांखे नेचर में विझी छॾियो ताकी लास बर्दाश्त न थिए। जॾहिं थोरो लास बर्दाश्त न थियो त हैवान थियण छा बर्दाश्त थिए। तंहिंजे करे धर्म, समाज, मुआशिरो, माहौल जेको बि आहे, उनजो मक़सदु हूंदो आहे इंसान बणाइण। इंसान बणिजी आयासीं, इंसान थी रहा, ऐं उनजी शुरूआत हूंदी आहे असांजे संस्कारनि सां। इन करे जड़ियूं जेके आहिनि उहे स्कूल जो वञण जो हिकिड़ो रस्तो हूंदो आहे, जिते असां मंदर मां थी करे स्कूल में दाख़िल थियूं, स्कूल मां थी करे मंदर में, छाकाणि त अगरि मंदर मां थी करे संस्कार खणी करे संसार में आयासीं
त पोइ संसार में जेतिरो असां वधंदासीं वसंदासीं ओतिरो असांजा अमल ऐं कर्म एतिरा हूंदा जो अॻ में संस्कार हूंदा जो असां इंसान जो महान थी करे सभु कुझु पाए था